नाज़रीन, प्रीतम आबाद मां रिपोर्टर शफ़ीक शर जी रिपोर्ट मुजिब प्रीतम आबाद मुल्क में पेट्रोल ऐं डीज़ल जे अघनि में वॾी वाध खां पोइ प्रीतम आबाद ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में बि उन जा असर ज़ाहिर थियण लॻा आहिनि, जिते ट्रांसपोर्ट जा भाड़ा वधण ऐं रोज़मर्रा जे ख़र्चनि में इज़ाफ़ी सबबि अवाम सख़्त परेशान नज़र अची रहियो आहे। ताज़ो वफ़ाक़ी हुकूमत पेट्रोल ऐं डीज़ल जी क़ीमतनि में लॻभॻि 55 रुपया फ़ी लीटर वाध जो ऐलान कयो आहे, जंहिं बाद पेट्रोल जी नई क़ीमत तक़रीबन 321 रुपया फ़ी लीटर ऐं डीज़ल जी क़ीमत 335 रुपया फ़ी लीटर ताईं पहुची वई आहे। क़ीमतनि में वाध बाद प्रीतम आबाद जे पेट्रोल पंपनि ते बि रश वधी वई, जॾहिं त केतिरनि ई मोटर साइकिल सवारनि ऐं गाॾी मालिकनि हुकूमत खां क़ीमतूं घटि करण जो मुतालबो कयो। मक़ामी माण्हुनि जो चवणु आहे त पेट्रोल महांगो थियण सां ट्रांसपोर्ट ऐं रोज़मर्रा इस्तेमाल जी शयुनि जी क़ीमतनि में बि इज़ाफ़ो थींदो, जंहिं सां ग़रीब ऐं मज़दूर तबिको वधीक मुतासिर थींदो। अवाम हुकूमत खां मुतालबो कयो आहे त महांगाई ते ज़ाब्तो आणण लाइ फ़ौरी क़दम खंया वञनि त जीअं आम माण्हुनि खे कुझु रिलीफ मिली सघे।